अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। तैलीम खाते में भर्तियुनि लाइ IBA तरफ़ां जेका 25 सितंबर 2021 ते PST जी टेस्ट वरिती हुई, उन जो टेस्ट पेपर अॼु पाण हल कंदासीं। पार्ट 1 आहे मदर टंग सिंधी। मथे इबारत ॾिनल आहे जेको पाण पढ़ंदासीं, पोइ उन मां आयल सवाल हल कंदासीं। इबारत आहे त उस्ताद मारी तूं तैलीम हासिल करे छा थींदे? मारी साईं आउं तैलीम हासिल करे डॉक्टरियाणी थींदुसि ऐं मुल्क जे माण्हुनि जो इलाज करे संदन ख़िदमत कंदसि। उस्ताद आबिद भला तूं वॾो थी छा कंदे? आबिद साईं आउं इंजीनियर थींदुसि ऐं मुल्क में पक्का रस्ता इमारतूं ऐं पुलियूं ठाहींदुसि। उस्ताद तमामु सुठो, इंजीनियर बि मुल्क जी तरक़ी लाइ घणो कमु करे सघनि था। उस्ताद साजन तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? साजन साईं असीं ग़रीब आहियूं, आउं वधीक पढ़ी कोन सघंदुसि, आउं पंहिंजे पीउ वांगुरु ऑफिस में नाइब कासिद थींदुसि। उस्ताद नूरी तव्हां पंहिंजे लाइ छा सोचियो आहे? नूरी आउं वॾी थी उस्ताद थींदुसि ऐं पंहिंजे ॻोठ जे छोकिरियुनि खे अव्हां वांगुरु महिनत सां पढ़ाईंदुसि। उस्ताद वाह वाह, इहो त पैगम्बरी पेशो आहे। हीअ आहे इबारत। हाणे ॾिसूं त हिन मां कहिड़ा कहिड़ा सवाल ॾिना विया आहिनि। सवाल नंबर 1 आहे त हिन इबारत में मौजूदु अहिड़ो जुमिलो जंहिंमें तशबीह इस्तेमालु थियल हुजे, उहो कंहिं ॻाल्हायो आहे? ऑप्शन आहिनि उस्ताद, मारी, आबिद, नूरी। त हिन जो सही जवाबु आहे डी यानी नूरी। जुमिलो आहे त साईं आउं वॾी थी उस्ताद थींदुसि ऐं पंहिंजे ॻोठ जे छोकिरियुनि खे अव्हां वांगुरु महिनत सां पढ़ाईंदुसि। हिते अव्हां वांगुरु यानी उस्ताद सां तशबीह ॾिनल आहे। सवाल नंबर 2 आहे त हिन इबारत जे आख़िरी जुमिले मूजिबि लफ़्ज़ पैगम्बरी व्याकरण मूजिबि कहिड़ी हैसियत रखे थो? ऑप्शन आहिनि सिफ़त, इसम, ज़मीर, ज़रफ़। त हिन जो सही जवाबु आहे ए यानी सिफ़त। सवाल नंबर 3 आहे त हिन इबारत में सभिनी खां वधीक फ़इल कंहिं जे ॻाल्हायल जुमिले में इस्तेमालु थियल आहिनि? ऑप्शन आहिनि मारी, साजन, नूरी, आबिद। त सही जवाबु आहे ए यानी मारी। ऐं जुमिलो आहे त आउं तैलीम हासिल करे डॉक्टरियाणी थींदुसि ऐं मुल्क जे माण्हुनि जो इलाज करे संदन ख़िदमत कंदसि। हिन जुमिले में तैलीम हासिल करणु, डॉक्टरियाणी थियणु, इलाज करणु, ख़िदमत करणु सभु फ़इल आहिनि। सवाल नंबर 4 हिन इबारत जो बहितरीन हासिल मक़सदु कहिड़ो थी सघे थो? ऑप्शन आहिनि आईंदे जो ओनो रखणु, मुस्तक़बिल खे संवारणु, ज़िंदगी जो मक़सदु मुक़ररु करणु, उस्ताद ऐं शागिर्द जी ॻाल्हि ॿोल। त सही ऑप्शन आहे सी यानी ज़िंदगी जो मक़सदु मुक़ररु करणु। सवाल नंबर 5 आहे त ही इबारत कहिड़े धंधे जी अहमियत खे उजागर करे रही आहे? डॉक्टरियाणी, उस्ताद, इंजीनियर, नाइब कासिद। त सही जवाबु आहे बी यानी उस्ताद जी अहमियत खे उजागर कयो वियो आहे। उनखां पोइ हेठि शाइरी ॾिनल आहे जंहिं मां कुझु सवाल ॾिना विया आहिनि। शाइरी आहे त मोटी आई मुंद ते वाह वाह रुत बहार, खिलियो गुल गुलाब जो खिड़िया खटण हार, भेरा ॾेई भंवर कई गुलनि मथां गुंजार, सबा जी सतार वाली वॾो वड़ कयो। आई रुत बसंत जी झगमग में झंगनि, पन पुराणा केतिरा छिॼियो सभु छणनि, जे वण पारे साड़िया से अॼु साह खणनि, झलियो ॿूर वणनि ॾिसो कम करीम जा। हिननि मां सवाल आहिनि। सवाल नंबर 6 शाइरी जे हिन सिटनि मां सिफ़त चूंडियो। सबाजी, बसंत, छिॼियो, झलियो। त हिन तमामु आसान जो जवाबु आहे ए यानी सबाजी। सवाल नंबर 7 तरकीब जे लिहाज़ खां ही शाइरी जूं सिटूं कहिड़ी सिनफ़ सां वास्तो रखनि थियूं? ऑप्शन आहिनि गज़ल, बैत, वाई, रुबाई। त इहो सही जवाबु आहे बी यानी इहे सिटूं बैत जी सिनफ़ सां वास्तो रखनि थियूं। सवाल नंबर 8 आहे हिन शाइरी मूजिबि लकीर ॾिनल लफ़्ज़ जो मतिलबु छा आहे? ऐं लकीर ॾिनल लफ़्ज़ आहे खटणहार। ऑप्शन आहिनि कामयाब माण्हू, ख़ुशबूदार, ख़ूबसूरत गुल, ख़ुशि थींदड़। त सही जवाबु आहे सी यानी ख़ूबसूरत गुल खिड़िया आहिनि, खिड़िया खटणहार। सवाल नंबर 9 शाइरी जे हिन सिट जो मरकज़ी ख़्यालु ॿुधायो। करीम जा कम, धणी जी वॾाई, गुल ॿूटा ऐं सावक, ख़ूबसूरत मुंद। त सही जवाबु आहे डी यानी ख़ूबसूरत मुंद। सवाल नंबर 10 आहे त हिन शेर मां कहिड़ी सिट में ज़मीर मौसूल ऐं ज़मीर जवाब मौसूल कुतब आंदल आहिनि? 7हीं सिट, 5हीं सिट,
टी सिट या पहिरीं सिट? त सही जवाब आहे ए यानी सतीं सिट। उहा सिट आहे त जे वण पारे साड़िया से अज सा खणन। इन सिट में लफ़्ज़ जे ज़मीर मौसूल जॾहिं त से ज़मीर जवाब मौसूल तौर इस्तेमाल थियल आहे। सवाल नंबर 11 खां 20 ताईं मुनासिब जवाब चूंडियो। सवाल नंबर 11 आहे लफ़्ज़ उपाव जो मक़सद सम्झायो। ऑप्शन आहिनि इलाज, तदबीर, तरकीब, नतीजो। त सही जवाब आहे बी यानी तदबीर। सवाल नंबर 12 हेठि ॾिनल फ़िक्रनि मां इस्तलाह चूंडियो। मखण मां वार कढणु, जिस्म जो थक भञणु, अखियुनि में सूर हुजणु, सिहत जो ख़्यालु रखणु। हिन जो सही जवाब आहे ए यानी मखण मां वार कढणु इस्तलाह आहे। सवाल नंबर 13 हेठि ॾिनल जुमिले खे मफ़ूली जुमिले में तब्दील करियो। एजाज़ अखर लिखिया। ऑप्शन आहिनि अखर एजाज़ लिखिया आहिनि, ही अखर एजाज़ लिखिया, अखर एजाज़ लिखिया आहिनि ऐं ही अखर एजाज़ लिखिया आहिनि। त सही जवाब आहे सी यानी अखर एजाज़ लिखिया आहिनि। सवाल नंबर 14 हेठिन मां अहिड़े जुमिले जी चूंड करियो जेको व्याकरण जे उसूलनि मूजिबि ग़लति हुजे। ऑप्शन आहिनि हीअ किताब मूं पाण ख़रीद कया आहिनि, सभिनी जानदारनि खे मौत अचणो आहे, जिते किथे मींहुं वसी रहियो आहे, महिनत सां कामयाबी मिलंदी आहे। त हिन जो सही जवाब आहे ए यानी हीअ किताब मूं पाण ख़रीद कया आहिनि। इहो जुमिलो ग़लति आहे। हीअ ते पेश ॾिनल आहे जेको वाहिद लाइ इस्तेमालु थींदो आहे जॾहिं त जुमिले में जमा शयुनि जो ज़िक्र आहे। सवाल नंबर 15 हेठि ॾिनल जुमिले मां मफ़ूल चूंडियो। कांव मानी खणी परे उॾामी वियो। ऑप्शन आहिनि कांव, उॾामी, परे, मानी। त हिन जो सही जवाब आहे डी यानी मानी। जुमिले में उॾामण फ़इल आहे, कांव उनजो फ़ाइल आहे जॾहिं त मानी मफ़ूल आहे। सवाल नंबर 16 रोईदा जी माना ॿुधायो। रूबरू थियणु, रोअण जी ॻाल्हि, दांह ॾियणु, सरबस्तो अहवाल। त सही जवाब आहे डी यानी सरबस्तो अहवाल। सवाल नंबर 17 हेठिन मां ज़माने माज़ी मुतलिक़ जो जुमिलो चूंडियो। ऑप्शन आहिनि ही वियो, हू वियल आहे, हू वेंदो रहियो, हू वियो आहे। सही जवाब आहे ए यानी हू वियो। सवाल नंबर 18 हेठि ॾिनल जुमिलनि मां दुरुस्त बीहक जी निशानियुनि वारो जुमिलो चूंडियो। मुग़ल बादशाह सिंध में पंहिंजा सूबेदार मुक़ररु कंदा हुआ। शींहं बगड़ ऐं गिझूं गोश्त खाईंदड़ जानदार आहिनि। किताब ऐं कलम शागिर्दनि लाइ वॾी अहमियत रखनि था। कुतो, ॿिलो ऐं ॿिया चोपेरा जानवर घरनि में पालबा आहिनि। त हिन मां सही जवाब आहे सी यानी किताब ऐं कलम शागिर्दनि लाइ वॾी अहमियत रखनि था। इहो जुमिलो बीहक जे निशानियुनि मूजिबि सही आहे। सवाल नंबर 19 दोलह दरिया ख़ान जी मज़ार हिकु चौदीवारी अंदरि ठहियलु आहे। हीअ चौदीवारी पथर जी ठहियलु आहे। मथे जुमिलनि मां लकी ॾिनल लफ़्ज़नि मां हिकु लफ़्ज़ ते निशान ॾिनल आहे। इहो छा खे ज़ाहिर करे थो? त आंसर की मूजिबि हिन जो सही जवाब आहे बी यानी हर्फ़ जर। सवाल नंबर 20 आहे लफ़्ज़ नुक़्तो जो छा मतिलबु आहे? ऑप्शन आहिनि ॿुड़ी, टुॿको, ढोर जे मुंहं जो छिको, अहम ॻाल्हि। त हिन जो सही जवाब आहे डी यानी अहम ॻाल्हि। काफ़ी दोस्त बी ते टिक बि करे आया आहिनि यानी टुॿको, पर टुॿको हुजे हा त टुॿको तॾहिं हुजे हा जेकॾहिं हिते नून, काफ़ कलम, तोए तोतो ऐं वाव नुक़्तो हुजे हा। ही PST जे टेस्ट पेपर जेको 25 सेप्टेम्बर 2021 ते वरितो वियो उनजो सिंधी सेक्शन हो जेको पाण हल कयोसीं। पेपर मां ॿिया सेक्शन बि हल करे इनशाला जल्दी अपलोड कबा। जेकॾहिं वीडियो सुठी लॻे त लाइक, कमेंट्स ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल E4 एजुकेशन खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानियूं, लख कुर्ब।